सोशल मीडिया अहिड़ो मौज़ू आहे जंहिं ते शुरू खां बहस थींदो रहियो आहे। एप्स जो जीअं जीअं इस्तेमालु वधंदो रहियो आहे तीअं तीअं इन्हनि खे अपडेट कयो वियो आहे ऐं ईअं लॻी रहियो आहे त अक्सर माण्हू सोशल मीडिया सां कनेक्ट थी विया आहिनि। सोशल मीडिया जूं केतिरियूं ई एप्स आहिनि जिन में वधीक मक़बूल फेसबुक ऐं इंस्टाग्राम आहिनि। इहे कंपनियूं मीटा जी मिल्कियत आहिनि ऐं मीटा ते इल्ज़ाम आहे त हू अहिड़ी बीमारी पकिड़े रही आहे जंहिंसां लखे माण्हू मुतासिर थियनि था ऐं केतिरा हयाती बि विञाए वेहंदा आहिनि। इन ॻाल्हि जा चिटा सबूत आहिनि त सोशल मीडिया वापेदारनि जी ज़हनी सिहत ते नाकारी असर विझंदी आहे। फेसबुक ऐं इंस्टाग्राम ते आलमी बिरादरी ॻंढियल आहे, पर सॼी दुनिया जा माण्हू इहो इज़हार कंदा आहिनि त हू परेशानी, डिप्रेशन ऐं अहसास कमतरी जो बि शिकार थींदा आहिनि। इन ॾिस में 40 अमरीकी रियासतुनि फेसबुक ऐं इंस्टाग्राम जी मालिक मीटा ते डिप्रेशन पकड़ण जो इल्ज़ाम लॻायो आहे ऐं अहिड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। केस जे मतन में चयो वियो आहे त मीटा सोशल मीडिया ज़रिए नौजवाननि में डिप्रेशन समेत ॿिया ज़हनी मसइला पैदा करण जो सबबु बणी आहे। मीटा पंहिंजे माली फ़ाइदनि लाइ प्लेटफॉर्म ते मौजूदु हानिकार शयूं न रुॻो ॾेखारियूं पर नौजवान वापेदारनि जो इस्तेहसाल पिणु कयो आहे। कंपनी बिज़नेस मॉडल ज़रिए नौजवाननि खे वधि खां वधि वक़्तु सोशल मीडिया ते गुज़ारण ते ज़ोर ॾिनो आहे, जंहिंसां ज़हनी सिहत मुतासिर थिए थी। मसवदे मूजिबि तहक़ीक़ मां इहा ॻाल्हि साबित थी चुकी आहे त सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स जो इस्तेमालु डिप्रेशन, बेचैनी, निंड जी खोट, तालीम ऐं रोज़ानी जी ज़िंदगी ते नाकारी असर विझी रहियो आहे। शिकायत में मीटा तरफ़ां 2021 में थियल उन तहक़ीक़ जो हवालो बि ॾिनो वियो आहे ऐं ॿुधायो वियो आहे त इन खे इंस्टाग्राम इस्तेमालु कंदड़ नौजवाननि, ख़ासि तौर ते नारियुनि खे नुक़सान अॻी पइजी रहियो आहे। अमरीकी रियासतुनि तरफ़ां मीटा ते दाख़िल कयल केस में मीटा ते वॾे ॾंड खां सवाइ मुतासिरनि खे मुआवज़ो ॾियण जी बि दरख़्वास्त कई वई आहे। इहो केस न रुॻो अमरीकी रियासतुनि पर सॼी दुनिया में सोशल मीडिया वापेदारनि ते पवंदड़ असरनि खे ज़ाहिर करे थो। इन ॻाल्हि जो हमेशह ख़्यालु रखणु घुरिजे त ज़रूरत खां सवाइ सोशल मीडिया जो इस्तेमालु न कजे या वांदिकाई जे वक़्त में सोशल मीडिया खे मुहतात अंदाज़ में इस्तेमालु कजे, छो त कंहिं बि क़िस्म जे डिप्रेशन जा नतीजा ख़तरनाक निकिरी सघनि था।